वॾे हली की या हिम्मत हाथ से बचाया है और उन्हें शिक्षा में करें अच्छा Nada, não fica assim, eu vou मुझे साइमन मुझे इस्तेमाल करो कसम है मुझे
कसम है मूंखे मुंहिंजे पीउ जे रत जी अरे मुंहिंजे न्याणे जी रत जी मां ज़ालुनि खे कोन छॾींदुसि मां उन्हनि खां इन खोज ते बदिलो ज़रूरु वठंदुसि अगर से करे तमाम जल्दी जबान खोलने की कोशिश करी तो तमाम सभी जो सुल्तान के सीने में बात करते सुल्तान उन पैसा दुश्मन के तारे रॉक कर खरीदवाए सलाम मत मरी सगी मुझे अमीर से मारे चढ़ा मुख्य मारेंगे आज आऊं तो क्या हुए सबक सिखाइए जो पंचायत याद पहुंचेंगे सुल्तान उन बारसा दुश्मन के सारे राख कर जाए
खुदा ये बात अच्छा है कि दिल में करे ऐसा मौका दिए गए अरे खाना देख सकते हैं बड़ी लेट खुलता किरा असली हो रही प्यारी धीरे साथियों धीरे साथियों सब कुछ खत्म कीजिए सब कुछ खत्म कीजिए मुझे शादी थी हाँ मुझे शादी थी मेरी शादी कौन थी
हमें कानून के हवाले करे थे स्टाइल में मिजाज मुंडन का काम ना पूरा करना ताकि गोली वाला के मजबूर न कर चौकीदार हितां को माण्हू नज़र त न आयो न साईं मूं त पंहिंजी ड्यूटीअ में हिते कंहिंखे बि ॾींदे कोन ॾिठो जेकॾहिं को बि अहिड़ो माण्हू नज़र अचे त असांखे ज़रूरु इतला कजो हाज़िर साहब ज़रूरु ॿाहिरि सलमान की वजह अच्छा वसी थी सर शेरू सुबह आके मारे जेल को खराब हो तीनों की निमत है आप लोग नहीं लेंगे कहाँ था बेटे सर आता हूँ किसको तो लेकर गए रियल एस्टेट के सामान हुआ था कपड़ा की निकली वहाँ यूं करो तव्हां जल्दी जल्दी पुलिस पार्टी मोकिलियो ऐं चाहो त नाका बंदि करे छॾियो अरे मूं सरल पुट तूं शींहं आहीं शींहं ऐं शींहं कॾहिं रोईंदा न आहिनि पापा छा थी वई मुंहिंजो भाउ मारे छॾियो मुंहिंजो पीउ मारे छॾियो मुंहिंजी भेण बि मारे छॾियो हीउ छा थी वियो कहिड़ो त गुनाह कयो हुननि जो कहिड़ो ॾोह कयो दुश्मननि छो मारियो हिननि पुट उन ॾींहं ते वक्तावर शहर सुल्तान तालिम जे चंबनि में न छॾाई आहे त अॼु हिकिड़ा नेतो बनियो न त चवंदा हीअ मुक्त तरह जी ॻाल्हियूं अच्छा ये मुल्क के साथ पुट
जालिम सुल्तान मुल्क ने बच्चे बार बार करे छॾो है सुल्तान तोखे आउं जीअणो कोन छॾींदुसि ऐं तोखे जीअणो कोन छॾींदुसि छॾो लॻे थो त ही जानी जो आवाज़ आहे लॻे थो जानी जो आवाज़ आहे पंहिंजो ख़्यालु कजां तव्हां जाने अलाह में ॾिसे ख़ैर साईं तूं ख़ैर कजां हाणे तव्हां पाण खे निकिरणु घुरिजे इहो पेट भॼण जी कोशिशि न करे चाचा शेरू किथे आहे शेरू त थाणे में बंदि आहे चाचा शेरू सूबेदारी सिपाहियुनि खे मारे फरार थी वियो आहे कन न खोले ॿुधी छॾियो अगरि कंहिं शेरू खे पनाह ॾिनी त लाक में बंदि कंदोसांसि सर मुंहिंजो ख़्यालु आहे त शेरू हिन पासे भॼी वियो अचो मूं सां चाचा शुक्रवान गला जोता त चढ़ी विया हाणे त पाण खे निकिरणु खपे चाचा निकिरे तूं भले हल घर पोइ अचां थो भला ठीकु आहे ख़बर आहे अॼु बरतराज अदा शेरू जालिम सूबेदार खे मारे फरार थी वियो आहे ऐं पुलिस में पुठियां आहे ऐं ॾिसां तू ही शेर जी हिफाज़त कजा तू ही शेर जी हिफाज़त कजा जानी पुट मोई जे पुठियां मरबो न आहे सिर्फ़ मानी खणी खा पुट न बाबा मूंखे मानी जो हिकिड़ो गिराक मेरी ॻाल्हि थी थो लॻे बाबा अदा अमीर मुंहिंजी रज़ियाउनि में माउ पीउ जा लाश मुंहिंजी अखियुनि अॻियां न फिरनि बाबा मुंहिंजी अखियुनि अॻियां न फिरनि बाबा मूंखे मानी नथी वणे बाबा हाय अल्लाह तुंहिंजो उन्हनि में छा वॾे खां जेको टकर खाईंदो उन्हनि जो अहिड़ो ई कसर थींदो तुंहिंजो उन्हनि में छा वञे त मूंखे तव्हां खां तमामु घणा वधीक हुआ पर तूं मूंखां पुछी थो त मुंहिंजो उन्हनि में छा जानी पुट तूं हिनजे चवण ते लॻो आहीं जेको न नर न मादी छॾीस पुट छॾीस हा बाबा अहिड़ा शेरू फरार थी वियो आहे ऐं अॼु मुल्क जो न ज़ालिम सुल्तान छा असर कयो आहे हाणे उहो न दीन जी नई दुनिया जी इहो सभु छो बाबा आख़िर छो बाबा छो पुट ये सब लोड़ींदा